लाड़वाइस न्यूज़ में ख़बरुनि जे सिलसिले खे जारी रखने खे जुडो का ख़बर ॾींदालू त जुडो जे बॉयज़ हाई स्कूल में रंगारंग एकता तकरीब मुनक़द कई हुई, जंहिंमें स्कूल जे उस्तादनि अयाज़ खोसो, महमूद रोशन समेत ॿियनि उस्तादनि समें शागिर्दनि पारां पंहिंजो सक़ाफ़ती वेस सिंधी टोपी अजरक पटका पाए शिरकत कई ऐं क़ौमी गीतनि दौल शरनाइनि ते रक़्स करे सिंध सां भरपूर मोहबत जो इज़हार कयो। तकरीब खे ख़िताब कंदे उस्तादनि ऐं शागिर्दनि चयो त एकता ॾियारो सिंध जे माण्हुनि जी क़ौमी ईद आहे। सिंधी तहज़ीब ऐं सक़ाफ़त हज़ारे साल पुराणी आहे। असांखे पंहिंजे सक़ाफ़त ते फ़ख़्रु आहे। इन साल असां अचो त नई सिंध ॼूं जे सिरे हेठि एकता ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। इन ॾियारे ते हर सिंधी खे उहो अज़म करणु घुरिजे त सिंधी तबाह थियल तइलीम ऐं ॿियनि मसइलनि खे हल करण लाइ आवाज़ बुलंद करियूं ऐं सिंध में ग़ैर क़ानूनी तौर तरसियल धारियनि खे निकाल ॾियारण लाइ पंहिंजो किरदारु अदा करे सिंध सां मोहबत जो सबूत ॾियूं। तक़रीब में शागिर्दनि पारां मुख़्तलिफ़ क़ौमी गीतनि ते टेबलोज़ पेश कया विया। रिपोर्ट निसार हज़ार ऐं लाड़वाइस न्यूज़ जुडो। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ विज़िट करियो लाड़वाइस न्यूज़।